बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे भले का। मां सईद सारंग अवां सां मुखातिब आहियां। क्लास फर्स्ट ईयर न्यू सिलेबस मां लेसन 3 द नेकलेस सिंधी तर्जुमे सां गॾु पढ़ंदासीं। द नेकलेस, हीरे जो हार। मैथिल्डे वॉज अ प्रिटी चार्मिंग मिडिल क्लास गर्ल। मैथिल्डे हिकु ख़ूबसूरत पुरकशिश विचोले तबके जी छोकिरी हुई। She was married to Loisel, a clerk who worked in the Ministry of Education. जंहिंजी शादी लोइज़ल नाले हिकु क्लार्क सां थी हुई जेको तालीम खाते में मुलाज़मत कंदो हो। Though born and married in a modest family, she always daydreamed about being rich. जेतोणीकि हूअ हिकु मामूली कुटुंब में पैदा थी ऐं शादी कयईं, पर हूअ हमेशह अमीर थियण जा ख़्वाब ॾिसंदी हुई। She was unhappy because she couldn't afford fine clothes and couldn't attend grand parties given and attended by the elite of the city. हूअ नाख़ुशि रहंदी हुई छाकाणि त हुन वटि न त क़ीमती कपिड़ा हुआ ऐं न ई वॾियुनि पार्टियुनि में वञण जी सघ हुई जेकी शहर जा अमीर माण्हू कंदा हुआ। She always dreamt of owning a large collection of fancy clothes and expensive jewelry. हूअ सदाईं ख़्वाहिश कंदी हुई त संदसि वटि सुहिणनि कपिड़नि ऐं ज़ेवरनि जो वॾो ज़ख़ीरो हुजे। But of course, she couldn't afford them. पर यकीनन उहो सभु कुझु उहा ख़रीद करे न पई सघी। One evening, her husband handed her an invitation. हिकु शाम उनजे मुड़ुस खेसि हिकिड़ो दावतनामो ॾिनो। Excited, she opened it and found an invitation to grand party at the ministerial mansion. उन जोश में ईंदे उनखे खोलियो ऐं उनखे उन में वज़ीर जे महल में हिकु शानदार पार्टीअ जो दावतनामो मिलियो। She tossed it aside, saying, "What good is that to me?" पर हुन उनखे हिकु पासे उछलींदे चयो, इन सां मूंखे कहिड़ो फ़ाइदो? I thought you would be thrilled since you never had a chance to go out. मूं सम्झो अवां शायदि ख़ुशि थींदा छाकाणि तव्हांखे कॾहिं ॿाहिरि वञण जो मौक़ो न मिलियो आहे। Everybody wants to go, but few clerks can. हर को वञणु चाहींदो आहे पर कुझु क्लार्क वञी सघनि था। The most important people will be there. सभ खां अहम माण्हू उते मौजूदु हूंदा। She gave him a sore look and cried, "What do you think I would wear?" हुनखे हिकु काबिल नज़र सां ॾिठाई ऐं रोंदे चयाईं, तुंहिंजो छा ख़्यालु आहे आउं त छा पहिरे वेंदसि? He hadn't thought about that. हिन त उनजे बारे में सोचियो ई न हो। Why? The dress you wear to the theatre, that looks quite nice. छो तूं थिएटर में जेके कपिड़ा पहिरींदी आहीं उहे ॾाढा सुठा लॻंदा आहिनि। He was surprised when she burst into tears. हू हैरान थियो जॾहिं हूअ ओचितो रोअण लॻी। He gasped, "Why? What's the matter?" उन पुछियो, छो छा थियो? Using all her willpower, she stopped crying. "Oh, nothing. I don't have any party dress, so I can't go to that party." उन पंहिंजी पूरी क़ुवत इरादे जो इस्तेमालु कंदे रोअणु बंदि कयो। ओह, कुझु बि न, मूं वटि पार्टीअ जे लाइ को बि लिबास न आहे, उन लाइ आउं हिन पार्टीअ ते नथी वञी सघां। He asked her, "How much would the right outfit cost?" उन खां पुछा कई त सुठे लिबास जी क़ीमत केतिरी हूंदी? She thought it for several seconds. उहा केतिरनि ई लम्हनि ताईं सोचींदी रही। She thought of her allowance and about how much her husband might give her. उन पंहिंजे रक़म जे बारे में सोचियो ऐं उनजो मुड़ुसु उनखे छा थिए ॾेई सघियो। Finally, she answered, "I'm not exactly sure. Maybe I could manage with 400 francs." आख़िर हुन जवाबु ॾिनो, मूंखे पक न आहे, शायदि आउं 400 फ्रैंक्स में इंतज़ाम करे सघां थी। He was saddened because he had saved that much for a rifle and planned to go hunting with friends. हुनखे ॾुख थियो छो त हुन राइफल जे लाइ एतिरो पैसो बचाए रखियो हो ऐं दोस्तनि सां गॾु शिकार ते वञण जो मनसूबो रिथियाई पई। However, he said, "All right, I'll give you 400 francs." पोइ बि हुन चयो, ठीकु आहे, आउं तोखे 400 फ्रैंक ॾींदुसि। As the party neared, Mathilde seemed sad. पार्टी वेझो अचण लॻी पर मैथिल्डे वरी बि उदास हुई।
She was upset, although her outfit was ready. वो परेशान हुई हालांकि उनजो लिबास हाणे तैयार हो. One evening, her husband asked, "What's the matter?" हिकिड़ी शाम तारे उनजे मुड़ुस हुन खां पुछा कई त हाणे छा मसइलो आहे, छा थियो? She answered, "I'm embarrassed not to have any jewelry." उन जवाब ॾिनो, मूंखे ज़ेवर न हुजण ते शर्मिंदगी थींदी आहे. Her husband said, "Borrow some from your rich friend, Madame Forestier. You are good enough friends to do that." उनजे मुड़ुस चयो, पंहिंजे कंहिं अमीर दोस्त मैडम फॉरेस्टियर खां कुझु ज़ेवर उधार वठि. अवां त हिक ॿिए जूं वेझो सहेलियूं आहियो. She said, "Why didn't I think of that?" उन चयो, मूं इन बारे में छो न सोचियो. The next day she went to her friend, who offered her a large jewelry box and said, "Pick out something, my dear." ॿिए ॾींहुं उहा पंहिंजी सहेलीअ ॾांहुं वई, जंहिं हुनखे ज़ेवरनि जो हिकु वॾो दॿो पेश कयो ऐं चयाईं त मुंहिंजी प्यारी, जेको हिन मां वणे सो खण. Mathilde found a diamond necklace. Mathilde खे हिकु हीरे जो हार पसंदि आयो. Her heart beat faster, and her hands shook when she picked it up. Could I borrow this one? उनजी दिलि तेज़ी सां धड़कण लॻी ऐं जॾहिं हुनखे खयो उनजा हथ ॾकण लॻा. छा आऊं ही वठी सघां थी? हुन खां पुछा कई. Why? Of course. हा बिल्कुलु, छो न? She hugged her friend and took with her the necklace. हुन पंहिंजी साहेड़ीअ खे गले लॻायो ऐं हार पाण सां गॾु खणी. Finally, the party night came. आख़िरकार पार्टीअ जी राति अची वई. Mathilde was the center of attention at the party. Mathilde पार्टीअ में सभिनी जे ध्यान जो मर्कज़ हुई. The prettiest one there. सभिनी में ख़ूबसूरत हुई. She was stylish, warm, smiling and very happy. वो मुरकंदड़, दिलकश ऐं तमामु घणी ख़ुशि हुई. Everybody, including the minister, noticed her. वज़ीर समेत हर हिक उनखे ॾिठो पए. She danced joyfully and had a wonderful time there. हुन ख़ुशीअ विञा रक़्स कयो ऐं उते तमामु सुठो वक़्तु गुज़ारियो. Around 4 o'clock, the Mathilde took a shabby cab and returned home with her husband. 4 वॻे धारे मैथिल्डे हिकु पुराणी टैक्सी वरिती. टैक्सीअ में पंहिंजे मुड़ुस सां गॾु घर वापसि मोटी आई. Before she went to bed, she thought of giving herself the last look in the mirror with the jewelry and fancy dress. सुम्हण खां अॻु हुन ज़ेवरनि ऐं सुहिणे लिबास सां गॾु आईने में पाण खे आख़िरी भेरो ॾिसण जो सोचियो. She noticed that the borrowed diamond necklace was gone. She cried out. हुन ॾिठो त उधार वरितल हीरनि जो हार ग़ाइबु आहे. हुन रड़ कई. Her husband said, "What's wrong?" हुनजे मुड़ुस पुछा कयो, छा थियो? Upset, she turned around towards him. I don't have friend's necklace. वो परेशान थी पंहिंजे मुड़ुस ॾांहुं मुड़ी ऐं रड़कंदे चयाईं, मूं वटि पंहिंजी सहेली जो हार न आहे. That's impossible, shouted. इहो नामुमकिन आहे, हुन रड़ कई. They searched everywhere in the apartment but found nothing. ॿिन्ही घर जी हर कुंड में ॻोल्हा कई पर हार किथे बि न मिलियो. He retraced their steps, searching for hours. मुड़ुस वरी पार्टीअ खां वठी घर अचण ताईं सभिनी हंधनि ते वियो ऐं कलाकनि जा कलाक ॻोल्हियाईं. Husband came in around 7 o'clock in the morning. He had no luck finding the necklace. सुबुह जो 7 वॻे हुनजो मुड़ुस ख़ाली हथे घर वापसि मोटी आयो. By the end of the week, they had given up all hope. हफ़्ते जी पछाड़ीअ ताईं हुननि सॼी उमेद विञाए छॾी. Loisel was dejected and horrified. Loisel ॾाढो मायूस ऐं मलूल. He said, "We must replace the necklace." हुन चयो त असांखे हाणे ॿियो नेकलेस ॾियणु खपे. They found a necklace exactly like the first. हुननि खे बिल्कुलु अहिड़ो हार मिलियो. It cost 40,000 francs, but they could get it for 36. हुनजी क़ीमत 40,000 फ्रैंक हुई पर हू उहो 36 में हासिल करे सघिया पए. Loisel had 18,000 francs he had inherited from his father. Loisel वटि 18,000 फ्रैंक हुआ जेके हुनखे पीउ वटां विरसे में मिलिया हुआ. He borrowed the rest. हुन बाक़ी कर्ज़ वरितो. He got 1,000 francs from one, 400 from another, 100 here, 60 there.
He borrowed the rest of the money from moneylenders on very high interest. 1000 फ्रैंक हिक खां वरिता, 400 ॿिए खां, 100 हिन खां, त 60 हुन खां, बाक़ी रक़म सूदखोर कर्ज़ ॾींदड़नि खां ॻरे व्याज ते वरिता आहिनि. When Mathilde returned the necklace, her friend said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." तोखे हिनखे जल्द मोटाइणु घुरिजे हा, शायदि मूंखे हिनजी घुरिज पवे हा. Madame Forestier didn't open the case. पर मैडम फॉरेस्टियर उन दॿे खे बॉक्स खे कोन खोलियो. Mathilde bravely faced being poor. Mathilde बहादुरीअ सां गुरबत सां मुंहुं आॾो अटकायो. That debt had to be paid and she would pay it. कर्ज़ अदा करणो हो ऐं हू इहो कर्ज़ अदा कंदी. She later made go and she and her husband moved to a small and cheap apartment. उन पंहिंजी नौकराणीअ खे कढी छॾियो ऐं पाण मुड़ुस सां गॾु हिकु नंढड़े ऐं सस्ते घर में रहण लॻी. She cooked and did housework on her own. हाणे हूअ पाण खाधो पचाईंदी हुई ऐं घर जो कमु कार कंदी हुई. She scrubbed the laundry, took out the garbage, carried up water and dressed like a peasant. उन हाणे कपिड़ा पाण धोता, सफ़ाई पाण कंदी हुई, किचिरो पाण खणंदी हुई, पाणी भरींदी हुई ऐं ॻोठाणनि जीअं हारनि जीअं कपिड़ा पहिरींदी. She watched every coin she spent. वो पंहिंजी ख़र्च थींदड़ हर हिकु सिके जो हिसाबु रखंदी. She bargained for food with the fruit dealers, the grocers and the butcher and they insulted her. हूअ मेवो विकिणंदड़नि, भाॼीअ वारनि ऐं दुकानदारनि सां खाइण पीअण जी शयुनि ते तमामु घणो बहस कंदी हुई ऐं हू संदसि तो ईअं न कंदा हुआ. Her husband worked evenings as a bookkeeper and at night he copied documents for 5 cents a page. हुन जो मुड़ुसु शाम जो हिकु बुक कीपर तौरु कमु कंदो हो ऐं राति जो दस्तावेज़ कॉपी कंदो हो ऐं हिकु सुफ़े जा खेसि 500 रुपया मिलंदा हुआ. This lasted for 10 years. इहो अमल 10 सालनि ताईं हलंदो रहियो. Finally, all the debts and interests were paid. आख़िरकार सॼो कर्ज़ ऐं व्याज लही वियो. Mathilde looked like an old woman now. Mathilde हाणे हिकु पोढ़ी औरत वांगुरु लॻंदी हुई. Sometimes she would remember when she had been so beautiful and admired. कॾहिं कॾहिं वो यादि कंदी हुई त हूअ बि कॾहिं ख़ूबसूरत ऐं वाखाणियल हुई. What if she hadn't lost the necklace? Who knows? How little differences between joy and misery. हुन सोचियो जेकॾहिं हार न विञाइजी हा त छा थिए हा. कहिड़ी ख़बर, केरु ॼाणे ख़ुशी ऐं ॾुख में केतिरो थोरो फ़र्क़ु थींदो आहे. Then once in a day she went for a walk. पोइ हिकु आचर जे ॾींहुं उहा घुमण फिरण लाइ ॿाहिरि निकिरी वई. She saw a woman strolling with her child. It was Madame Forestier. She still looked young and beautiful. हुन हिकु औरत खे ॿार सां गॾु सैर कंदे ॾिठो. उहा Madame Forestier हुई. हूअ अञा बि नौजवान ऐं ख़ूबसूरत पई लॻी. Madame Loisel went toward her friend saying, "Hello, Jenny." The other was surprised to be spoken to so familiarly. Madame Loisel पंहिंजी साहेड़ीअ ॾांहुं वई. "Hello, Jenny." मैम खे एतिरी पंहिंजाइप वारे अंदाज़ में ॻाल्हाइण ते हैरत थी. But madam, I don't recognize. You must be mistaken. पर मैडम मूं अव्हां खे न सुञातो, अव्हां खे ज़रूरु ग़लतफ़हमी थी हूंदी. No, I am Mathilde Loisel. न, आउं Mathilde Loisel आहियां. Her friend cried out, "Oh my dear Mathilde, how you have changed." हुनजी साहेड़ीअ रड़कंदे चयो, "ओ मुंहिंजी प्यारी Mathilde, तूं केॾी न बदिलजी वई आहीं." Yes, I have had a hard time. हा, मूं ॾाढो ॾुखियो वक़्तु कटियो आहे. And plenty of problems and all because of you. ऐं तमामु घणियूं परेशानियूं ॾिठियूं आहिनि ऐं उहो सभु तुंहिंजे करे. Oh, of me? What do you mean? Madame Forestier asked. मुंहिंजे करे? तुंहिंजो छा मतिलबु आहे? मैडम Mathilde खां पुछियो. Do you remember the diamond necklace I borrowed? Mathilde asked. छा अव्हां खे हीरनि जो हार यादि आहे जेको मूं तव्हां खां उधारो वरितो हो? Mathilde खां पुछा कई. Yes, what about it? Madame Forestier asked in surprise. हा, पोइ छा? Madame Forestier हैरत मां पुछो. I lost it, Mathilde said. मूं उहो विञाए छॾियो हो, Mathilde चयो. But you returned it, Madame Forestier said. पर उहो त तो वापसि कयो हो, Forestier चयो. I bought another just like it for 36,000 francs and we have been paying for it for 10 years. Mathilde चयो, मूं उन हार जहिड़ो हिकु ॿियो हार ख़रीद कयो
जंहिंजी क़ीमत 36,000 फ्रैंक हुई ऐं असां 10 सालनि ताईं उन जी अदायगी करे रहिया आहियूं. वेल, इट्स ओवर नाउ एंड आई एम ग्लेड मैथिल्डे डिड. ख़ैर, हाणे उहो कर्ज़ु ख़तमु थी पियो आहे ऐं आउं ॾाढी ख़ुशि आहियां, मैथिल्डे चयो. मैडम फॉरेस्टियर वॉज सरप्राइज़्ड. यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन? मैडम फॉरेस्टियर हैरान थी चयो, तो मुंहिंजे हार जे बदिरां हीरनि जो हार ख़रीद कयो? यस, यू नेवर नोटिस दैन? हा, तो बाद में कॾहिं गौर न कयो हो छा? दे वर क्वाइट अलाइक. उहे बिल्कुलु हिकु जहिड़ा हुआ. मैथिल्डे स्माइल विथ प्राइड एंड सिंपल जॉय. मैथिल्डे फ़ख़ुर ऐं सादगीअ विचां मुस्कुराए चयो. मैडम फॉरेस्टियर क्वाइट ओवरकम क्लेस्प्ड हर बाय द हैंड्स. मैडम फॉरेस्टियर ॾाढी हैरान थी वई. संदसि हथ पंहिंजे हथनि में झले चयाईं, ओ माय पुअर मैथिल्डे, माइन वॉज फेक. ओ मुंहिंजी ग़रीब प्यारी दोस्त मैथिल्डे, उहो मुंहिंजो नकुली हार हो. एट मोस्ट इट वॉज वर्थ ओनली 500 फ्रैंक्स. वधि में वधि हुन जी क़ीमत 500 फ्रैंक हुई. थैंक यू.